सिजावल ज़िले जे बन्नू फॉरेस्ट रेंज समेत ॿियनि मुख़्तलिफ़ ॿेलनि मां रोज़ानो लखनि रुपयनि जी इमारती काठ जी ग़ैर क़ानूनी कारोबार में तेज़ी अची वई आहे। ॿेले खाते जे अमले जी मुबैना मदद सां मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बाअसर धुरियुनि ॾींहं ॾिठे क़ीमती वण कटे रहिया आहिनि। ज़रीअनि मूजिबि काठ वढींदड़ माफ़िया खे मुबैना तौर मक़ामी इंतिज़ामिया ऐं लाॻापियल खाते जे चशमपोशी हासिल आहे। बन्नू जे ॼराड़ ॿेले मां रोज़ानो 5 खां 10 ट्रैक्टर ट्रालर ट्रकूं ऐं चिंची लोडर गाॾियूं इमारती काठ सां भरिजी विकिरे लाइ काठ धकनि ते पहुचनि थियूं। मक़ामी माण्हुनि जो चवणु आहे त ॿेलनि जी बेदरे कटाई सबबि न रुॻो माहौलियात खे शदीद नुक़सान पहुची रहियो आहे पर जंगली जीवत पिणु सख़्त ख़तरे में अची वई आहे। शहरियुनि जो चवणु आहे त वणनि जी कटाई सबबि मौसमी तब्दीलियूं वधी रहियूं आहिनि। ज़मीनी कटाव गर्मी ऐं आलूदगी में पिणु वाध थी रही आहे। ज़रियनि जो चवणु आहे त गैर क़ानूनी तौर कटियल वण ट्रकनि ऐं ट्रैक्टरनि ज़रिए ॿेलनि ऐं ॿियनि ज़िलनि ॾांहुं मुंतक़िल कया पिया वञनि पर इन बावजूद ॿेले खाते तरफ़ां का बि मौसिर कार्रवाई नज़र नथी अचे। अवामी हलकनि मुतालबो कयो आहे त वणनि जी गैर क़ानूनी कटाई में मुलविस माण्हुनि ख़िलाफ़ सख़्त क़ानूनी कार्रवाई करे ज़िम्मेवार ऑफिसरनि खां जवाब तलब करे वणनि जी नस्लकुशी बंदि कई वञे। रक्षण ते बीठा हूंदा आहिनि। कल्ह राति ई रक्षा ते जलियान ॿ वॾा वण खणियो विया, उहे बि साॻिया रक्षण वारा हुआ। असीं त पेर खणी ॿेले में थी पैतायूं जी ऐं सॼो ॿेलो ऐं वॾो विकिणो पिया। राखनि जे महरफ़त जा ख़ासि करे जमील जो जमादार जमील आहे। रक्षो घणो पैसा कंदो आहे? अच्छा, तंहिंमां राखा घणो वठनि जमादार? ईअं की माण्हू 500 हर को चए थो असीं ॾींदा आहियूं। घणा 500 रुपया गाॾी वठंदा आहिनि। 500 वठंदा। हाणे वरी पंहिंजो तव्हां कोन था वठो?